वज़ीर आला सिंध पारां बरसात इमरजेंसी लाइ बदीन ज़िले में मुक़रर कयल फोकल पर्सन सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू, MNA मीर गुलाम अली टालपुर, अगुनो नाज़िम अली असगर हालेपोटो, डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज, AC मातली, नूर अहमद खोड़ो, XCN नसीर डिवीजन, इशफाक मेमण, SDO बुकेरानी सब डिवीजन चंबड़ फराज अहमद सैतो सां गॾिजी गुलाब लगारी जी UC हाजी अल्हा ॾिनो सिरेवाल ऐं UC माणिक लगारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि माणिक लगारी, गुलाब लगारी, हैदरबख्श रिंद, हमज़ू रिंद, मुराद डिस्ट्री ऐं गुलाब लगारी खां साबुन दस्ती ऐं शेख भिरकियो ॾांहुं वेंदड़ रोडनि ते टुटल मोरिन रस्तनि ऐं स्कूलनि में रिहाइश पज़ीर बरसात मुतासिरीन बाबति तफ़सील मालूम कया। उन मौक़े ते खेनि तनवीर अहमद सिरेवाल, ज़ाहिद अहमद सिरेवाल, हमज़ू खान रिंद, गुल मोहम्मद रिंद ऐं ॿियनि बरसात जी तबाही बाद नसीराबाद डिवीज़न जे एरीगेशन अख़्तियारनि पारां शाख़ुनि जी पुछड़ियुनि में पाणी छॾण बाबति टीम खे तफ़सीली तौर ते आगाह कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू ऐं MNA मीर गुलाम अली टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध हुकूमत ऐं पार्टी चेयरमैन जी हिदायतुनि ते तालके मातली में दंबालू कपरी मोरी टंडो गुलाम अली ऐं गुलाब लगारी जे काफ़ी इलाइक़नि जो दौरो कयो आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत कंहिं बि बरसात मुतासिरनि खे बि अकेलो न छॾींदी। हुन चयो त जल्द सिंध हुकूमत वफ़ाक़ जे गॾियल मशवरे सां बदीन ज़िले जे 60 सैकड़ो ख़ानदाननि खे फ़ी ख़ानदान 25,000 रुपया बेनज़ीर इनकम सपोर्ट ज़रिए ॾियण जा इंतज़ाम करे खेनि जल्द रिलीफ ॾिनो वेंदो।